रहीम ना अहल असांजो माली आ ना अहल असांजो माली आ गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। बदज़ोक जे हथनि में बाग़ रहियो, बदज़ोक जे हथनि में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो। निहायत गुस्से ऐं कावड़ में ॻाल्हाइण थो पवे त सिंध जे इदारनि में जेके इल्म फ़हम जा मर्कज़ हुजनि, जिते साइंस तहज़ीब ऐं कल्चर जी सिख्या ॾिनी वञे, जिते सिंध जा मासूम गुलनि जहिड़ा बच्चा तहलीम पिराइनि ऐं उन्हनि इदारनि जे अंदरि बदज़ोक वहशी दरंदा न्याणियुनि खे उन्हनि सां हैरासमेंट करे उन्हनि खे जेका आहे सो बद राह ते राही रखण जी कोशिश कनि, इन्हनि खे मुंठी मरोड़े छॾिजे। बदज़ोक सिंध जूं न्याणियूं, सिंध जा बच्चा असांजा बच्चा आहिनि, असांजूं बि न्याणियूं इन्हनि तइलीमी इदारनि में पढ़नि थियूं। उन पीउ खां पुछो, उन माउ खां पुछो त उन्हनि जे ज़हननि ते, उन्हनि जी दिलि में छा ग़म ऐं ॾुख हूंदो। कल्ह जॾहिं इहा ख़बर पई त फातिमा लिगारी जेका मोहम्मदी मेडिकल कॉलेज में उन सां जेको हैरासमेंट ऐं टार्चर ऐं हुनखे सुसाइडल केस ॾेखारियो वियो आहे, मां इहे सम्झंदुसि ही सुसाइडल केस न आहिनि, ही ॼाणी वाणी वॾा साना आहिनि सिंध जे अंदरि, सिंध जे तइलीमी इदारनि खे बर्बाद करण जी साज़िश आहे। केॾी महिल फातिमा जो हींअर वाक़ियो थियो आहे, हिननि बदज़ोक जेके शिकिल में ही फ्रेंच ॾाढ़ियूं रखी ऐं ही जेके ख़ुदा कमु कनि था, इन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। सिंध जे तइलीमनि में, सिंध जे तइलीमी इदारनि में तव्हां कहिड़ो ही नाटक रचायो आहे, ही कहिड़ी जेका आहे सो तव्हां गेम खेॾी आहे। केॾी महिल निमरता कुमारी खे तव्हां शहीद करे मारे था छॾियो ऐं हुनखे सुसाइड जो केस ॾियो था, केस क्लोज। नायला रोड सिंध यूनिवर्सिटी में हुनखे जेका आहे सो उनखे बि आबघात जो रूप ॾेई ऐं उन जो चैप्टर क्लोज। नौशीन काज़मी खे चाणका में सुसाइडल केस ॾेखारे ऐं उनखे केस खे बंदि कयो थो वञे। शाइस्ता मेमन सिंध यूनिवर्सिटी में उनखे बि सुसाइडल ॾेखारे चैप्टर क्लोज कयो थो वञे। इन्हनि बगड़ियुनि खे तव्हां एॾो छेक छॾे ॾिनो आहे। ही जेके ज़ालिम लुटेरा सिंध जे दुश्मन तइलीमी इदारनि जा, जेके सिंध जूं न्याणियुनि सां इहे बेवाजिबियूं कनि थियूं, हिकिड़ियूं त जेका आहे सो वीचारियूं सुसाइड करे थियूं छॾनि। अहिड़ा खोड़ केस हूंदा जेके दॿिजी वञनि था, न्याणियुनि जा वात सिंबिया वञनि था, उहो पंहिंजे वालिदैन जी इज़त ऐं नेक नामूस जे ख़ातिर इहो आवाज़ न कढंदियूं हुयूं। ही केस जेके ज़ाहिर थियनि था ऐं सिंध जी न्याणियुनि सां वॾो ज़ुल्म आहे। मां सिंध जे सान्या आबदनि खे चवंदुसि त तव्हां अकबरा थियो, ही जेके इदारनि में जेके बगड़ जेके वेठा आहिनि, इन्हनि जो बैकग्राउंड ॾिसो त हिननि जो ग्राउंड छा आहे। ही बदकिरदार त न आहिनि, ही शराब नोशी में त मुब्तला न आहिनि ऐं हिन जो कैरेक्टर छा आहे। अहिड़ो जेका बैड कैरेक्टर जेके आहिनि उन्हनि खे सिंध जे इदारनि में, सिंध जी अस्पतालनि में तड़ियो ऐं कढियो वञे, उन्हनि खे कॾहिं बि इन्हनि जे इदारनि जो हेड न कयो वञे, न त इहे वाक़िया थींदा रहंदा।
ये वादू ये जेके ज़ालिम ऐं लुटेरा वेठा आहिनि इहे बार बार के न के आशीर्वाद तहत ये वाक़िया कंदा रहंदा सिंध जे इदारनि खे उन्हनि जी नेकी ऐं नामूसी ऐं तइलीम खे बर्बाद कंदा जो सिंध जो माण्हू पंहिंजी नियाणी खे इदारनि में पढ़ण जे लाइ न छॾे। तव्हां ॾिसो छा हालत तइलीमी इदारनि जी कई अथनि। तइलीमी इदारनि में आइस हले थी, तइलीमी इदारनि में जेका आहे सो चर्च ऐं अफ़ीम शुरू करिणो। काॾे विया इदारा, काॾे वयूं जेका आहे सो लॉ एनफोर्सिंग एजेंसियूं जेके उते जेका आहे सो पुलिस जो इहो अशर आहे हिकिड़े पासे माण्हू ॿधे थी उहे शयूं वठी ॿिए पासे वरी उहे साॻियूं शयूं वरी उन्हनि खे पैसनि ते ॾियनि थियूं। तइलीमी इदारनि में बि इहो अशर लॻो पिया। उते केरु थो पहुचाए जॾहिं इदारनि में एॾी सिक्योरिटी आहे हर तइलीम इदारे खे तव्हां जेल करे छॾियो आहे। तव्हां हर तइलीम इदारे खे जेका आहे सो वॾी दीवार ॾेई हुनखे जेका आहे सो सब जेल करे छॾियो आहे। उन सब जेल में तव्हांजी मंशा कीअं थी पुॼे। लिहाज़ा सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं उन हेॾी सिक्योरिटी जे बावजूद बि सिंध जे अंदरि वाक़िया थियनि था। मां चवां थो त इहा गहरी साज़िश आहे। सिंध जे अवाम खे, सिंध जे शऊरवंद खे ऐं ख़ासि तौर ते हिन गवर्नमेंट खे, ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी खे ऐं सीएम सिंध खे इहो अर्ज़ु कंदुसि त सिंध जी नियाणियुनि खां तइलीम खसिजी रही आहे। हेड़ा वाॻू, हेड़ा ज़ालिम, हेड़ा बघड़ तइलीमी इदारनि में रहिया त सिंध जा तइलीमी इदारा तबाह थींदा, सिंध मां तइलीम निकिरी वेंदी। सिंध जो वालिदेन न चाहींदो त असांजी नियाणी कंहिं तइलीम में दाख़िला वठे। महिरबानी करे हर इदारे जी छंछाण कयो। हर अस्पताल जी सिंध जे अंदरि जेके बि अस्पतालूं बिग हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि जी छंछाण कयो। उन्हनि जे इदारनि जा हेड जेके बि आहिनि उन्हनि जो कैरेक्टर ॾिसो। जेकर बैड कैरेक्टर आहिनि त उन्हनि खे लत हणी थुड़े छॾियो। इन्हनि इदारनि में उन्हनि खे रहण जो हक़ ई न आहे। महिरबानी।